बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लानतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बादो क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसाना मा लम यअलम। नाज़रीन किराम, सामीन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, अॼु असां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते छहीं निशस्त में तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। अॼु असां जेका गुफ़्तगू कंदासीं उहा रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी रोशनी में फ़ज़ीलत इल्म खे बयानु कंदासीं त इल्म छा आहे ऐं इल्म जी फ़ज़ीलत छा आहे। रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद गिरामी आहे, उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद। तव्हां इल्म खे तलब करियो, इल्म खे तलाश करियो, इल्म जी जुस्तजू करियो, ॼमण खां वठी मरण ताईं, पींघे खां वठी क़बर ताईं इल्म जी तलाश करियो। रसूल इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मां इहो मिले थो त हिन इल्म खे हासिल करण में न कंहिं ज़माने जी क़ैद आहे, केतिरी उमिरि में इल्म हासिल करियूं, ऐं न ई वरी कंहिं मकान जी क़ैद आहे त कहिड़ी जॻह ते इल्म हासिल करियूं, किथां इल्म हासिल करियूं। बल्कि रसूल इस्लाम जो इहो बि फ़रमान आहे, वलो इला सीन, अगरचे तव्हांखे तलब इल्म जे लाइ चीन छो न वञिणो पवे, तव्हां एतिरो बि परे वञी करे इल्म खे हासिल करियो। ऐं हिकु ॿी हदीस रसूल इस्लाम जी आहे। रसूल इस्लाम फरमाइनि था, तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्ल मुस्लिमिन व मुस्लिमतिन। तलब इल्म करणु फ़र्ज़ आहे हर मुसलमान मर्द ते ऐं हर मुसलमान औरत ते। इल्म खे तलब करणु फ़र्ज़ आहे। छो? तलब इल्म करणु इबादत आहे। तलब हू, कायनात जो रसूल तो फरमाए, तलब हू इबादतुन, इल्म खे तलब करणु इबादत आहे। वल मुज़ाकरतो बिही तस्बीहुन, ऐं इल्मी मजलिस में वेहणु तस्बीह ख़ुदा आहे। वल अमलो बिही जिहादुन फ़ी सबीलिल्लाह, कायनात जो रसूल तो फरमाए, उन इल्म ते अमल करणु जिहाद फ़ी सबीलिल्लाह आहे। व मिनारो सुबुलल जन्नत, ऐं इहो इल्म जन्नत जे रस्तनि जे लाइ मीनार आहे। वल मूनिसो फिल वहशत, ऐं मुश्किल में इहो इल्म मददगार आहे। वसाहिबो फिल गुरबत वल वहदत, ऐं इहो इल्म इंसान जे लाइ अकेलाई जो साथी आहे। इहो इल्म व तालिबुल इल्म अहब्बुहुल्लाह, ऐं इहो तालिब इल्म आहे। सुभान अल्लाह, छा शान आहे तालिब इल्म जी। कायनात जो रसूल तो फरमाए, इन तालिब इल्म सां अहब्बहुल्लाह, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन तालिब इल्म सां मुहब्बत करे थो। व अहब्बहुल मलाइकतो, ऐं अल्लाह जा मलाइक इन तालिब इल्म सां मुहब्बत कनि था।
व अहब्बहु अन्नबियून ऐं अल्लाह जा जेके नबी आहिनि उहे इन तालिब इल्म सां मुहबत रखनि था। वला युहिब्बुल इल्म इल्ला सईद ऐं इल्म सां मुहबत उहो ई शख़्स रखंदो आहे जेको नेक बख़्त हूंदो आहे, उहो ई इल्म सां मुहबत रखंदो आहे। काइनात जो रसूल थो चए फ़तूबा लितालिबिल इल्म यौमल क़ियामत ऐं तालिब इल्म जो क़यामत जे ॾींहुं वॾो मक़ाम आहे। वसल्लल्लाहु अलैकुम वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।